बुलेटिन की शुरुआत कंदासीं इन ब्रेकिंग न्यूज़ सां त डोनेटन में पाकिस्तान वुमेन टीम के लगातार ॿी T20 मैच में न्यूज़ीलैंड के शिकस्त ॾेई 3 मैचुनि ते ॿधल सीरीज़ में फ़ैसिलाती बरतरी हासिल करे वरिती आहे। पाकिस्तान वुमेन टीम पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 137 रन्स ठाहियूं। न्यूज़ीलैंड वुमेन क्रिकेट टीम मुक़रर ओवरनि में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 127 रन्स ठाहे सघी। पाकिस्तान तरफ़ां आलिया रियाज़ के 22 बालनि ते 32 रन्स ठाहिण ते प्लेयर ऑफ द मैच करार ॾिनो वियो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। डोनेटन में पाकिस्तान वुमेन टीम के लगातार ॿी T20 मैच में न्यूज़ीलैंड के शिकस्त ॾेई 3 मैचुनि ते ॿधल सीरीज़ में फ़ैसिलाती बरतरी हासिल करे वरिती आहे। पाकिस्तान वुमेन टीम पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 137 रन्स ठाहियूं। न्यूज़ीलैंड वुमेन टीम मुक़रर ओवरनि में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 127 रन्स ठाहे सघी। पाकिस्तान तरफ़ां आलिया रियाज़ के 22 बालनि ते 32 रन्स ठाहिण ते प्लेयर ऑफ द मैच करार ॾिनो वियो। अहम ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। डोनेटन में पाकिस्तान वुमेन टीम खे लगातार ॿी T20 मैच में न्यूज़ीलैंड के शिकस्त ॾेई 3 मैचुनि ते ॿधल सीरीज़ में फ़ैसिलाती बरतरी हासिल करे वरिती आहे। पाकिस्तान वुमेन टीम पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 137 रन्स ठाहियूं। न्यूज़ीलैंड वुमेन टीम मुक़रर ओवरनि में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 127 रन्स ठाहे सघी। पाकिस्तान तरफ़ां आलिया रियाज़ के 22 बालनि ते 32 रन्स ठाहिण ते प्लेयर ऑफ द मैच करार ॾिनो वियो।